लक़द मन्नल्लाहु अलल मुअमिनीन इज़ बअस फ़ीहिम रसूला सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना मुहम्मदिन व अला आलि सय्यदिना मुहम्मदिन व बारिक व सल्लिम तस्लीमा। अदा हिन जे आवाज़ खे थोरो ज़ोर ॾियार वॾो। बिरादरान इस्लाम, रब करीम तव्हांजे अचण वेहण खे क़बूल फरमाए। ॾाढी भलारी महफ़िल आहे, महफ़िल मीलाद। अहले सुन्नत जो अवाम बख़ूबी वाक़ुफ़ आहे त महफ़िल मीलाद छा आहे, छा खे चइबो आहे, छो इहा महफ़िल थींदी आहे, इहा महफ़िल कंहिंजी आहे, इन महफ़िल जूं बरकतूं कहिड़ियूं आहिनि। अहले सुन्नत खे ख़बर आहे। फ़क़ीर परवेज़ अहमद चांडियो साहब, अल्लाह ताला उनखे माल में बरकत ॾिनी। मीलाद शरीफ़ जो माल इन जो क़ुर्बानी जो त नियत कयईं त महबूब जो मीलाद कंदुसि। सुभान अल्लाह त कयो। सुभान अल्लाह में तव्हांखे मुफ़्त में माल मिलंदो। उअं ई ॾिसे थो त हिते बरोचनि जो मुल्क आहे, ख़ासि करे चांडियनि जो, पोइ मुफ़्त में न मिलंदो अथनि त ज़ोरी रोड त मुफ़्त में खणी वेंदा आहिनि। पोइ भले मोबाइल हुजे, मोटरसाइकिल हुजे या अहिड़ी का ॿी शइ हुजे, पोइ मुफ़्त में खणी वेंदा आहिनि। हे त ख़ुदा मुफ़्त में थो ॾिएव, तव्हां छो नथा करो? हाणे सुभान अल्लाह उहो जुमिलो आहे रब जे ज़िक्र जो, जो मलाइक बि पढ़ंदा आहिनि, आसमान वारा बि पढ़ंदा आहिनि। करीम ने फरमायो जे मुंहिंजो उम्मती पढ़ंदो ज़िक्र जो सवाब त मिलंदुसि। अल्लाह साईं फरमाए थो महबूब बेश्त में वणो ॾींदोमांसि। हाणे हिते त थोरो वॾो बिस्मिल्लाह सुभान अल्लाह कयो न। हे जेके वाह जे केनालनि सां वण हा, सभु माण्हू मुफ़्त में कटे विया, पोइ इहो मुफ़्त में केरु थो ईअं करे? ज़रूरु हुन जा पैसा मिलंदा हा न, त पोइ बेश्त जे वण जा केतिरा क़ीमतूं। फ़क़ीर परवेज़ अहमद खे अल्लाह साईं कुझु फ़ाइदो ॾिनो त बख़्त वारो खाधो ऐं दिलि में ख़्यालु कयईं त रब तो महिरबानी कई आहे, तुंहिंजा शुक्राना ॻाईंदुसि। अल्लाह जा शुक्राना ॻाईंदे न त को थोरो कोन्हे रब ते, सच आहे। खाराए थो मालिक। हिकिड़नि माण्हुनि जूं ॾियाड़ियूं नथियूं चुरनि, वॾनि पैसनि वारा आहिनि, किरोड़पति आहिनि, गोश्त नथा खाई सघनि, तबियत खे तकलीफ़ थी थिए। उन्हनि जा खाधा ॾिसी तव्हां ग़रीब चवंदो त असां भला आहियूं, जो अलम ख़लम जेको कुनी में चढ़े थो काॾियूं था वञूं। कंहिंखे कीअं हे रब थो खाराए, ज़मीन मां पाणी कढी थो ॾिए, फ्रूट सब्जियूं कढी थो ॾिए। अल्लाह साईं फरमाए थो मां खाराए आई थो। पोइ अहिड़े मालिक जा शुक्राना न ॻाइजनि। ऐं रब फरमायो त मूंखे ख़बर आहे, मुंहिंजा बाना मूंखे ख़बर आहे, तूं चोरियूं न कर, तूं धाड़ा न हण, तोखे मां 2 हथ ॾिना आहिनि, तोखे मां पेर ॾिना आहिनि, तोखे ॻाल्हाइण जे लाइ ज़बान ॾिनी आहे, तोखे सम्झ जे लाइ अकुल सलीम ॾिनो आहे, तूं कई कम करे सघे थो, पाण खे पाले सघे थो, तूं चोरियूं न कर, तूं व्याज न खा, तूं फुरू न कर। मां वेठो आहियां, मूंखे ख़बर आहे त मुंहिंजी कहिड़ी मख़लूक किथे रहंदी आहे। जेके जबल ते रहनि उन्हनि खे उते ॾींदो आहियां। नांग, माकोड़ा, किवलियूं ॿिरनि में रहनि, मां रब खे ख़बर आहे त छा खाईंदा, उते ॾींदो आहियां। समुंड में मख़लूक आहे, को लही न सघे, उन्हनि खे उते ॾींदो आहियां त छा खाईंदो। अमड़ जे पेट में इंसान आहे, अल्लाह फरमायो मूंखे ख़बर आहे त ॾंद बंद कोन्हनि से, इहे मानियूं दानियूं, उहे गोश्त न खाईंदो, इते छा ॾियांसि खाए त जहिड़ो हुजे। पोइ अहिड़े मालिक जा शुक्र न कजनि। अल्लाह साईं जा एहसान त ॾिस न। अॼु असां निमाज़ ई नथा पढ़ूं। निमाज़ ॻोरी न आहे, ॻोरी न लॻी आहे। अबा थोरा फ़क़ीरनि जेके पढ़नि था,
बाक़ी अक्सर मुसलमान नमाज नथा पढ़नि न नमाज में टको पैसो लॻे न नमाज में का कोडर लॻे अबा वज़ू कर उहा महिरबानी पंहिंजे रब जे आॾो सिर झुकाए उहा महिरबानी फ़र्ज़ अदा थियो उहा महिरबानी ज़बान ते क़ुरान जी तिलावत थी उहा महिरबानी रब जूं तस्बीहूं पढ़ियई उहे महिरबानी मदीने जे साईं ते दुरूद पढ़ी इहा महिरबानी मस्जिद ॾे पंधु करे वई उहा महिरबानी हिकिड़े नमाज़ में केॾियूं महिरबानियूं त बि नथा पढ़ूं शुक्रानो रब जो ॻाईंदे अल्लाह साईं फरमाए थो वधाए ॾींदो मां मूंखे इहे शयूं खपंदियूं आहिनि तुंहिंजे लाइ पर जे शुक्रानो न कंदे कंहिं न कंहिं परेशानी में टीपक खणाईंदो ईअं 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 अंदर में आंध मांध हूंदई पर जे निमाज़ी या ज़िक्र पढ़ण वारो आहे तकलीफ़ हूंदई त बि क़ल्ब खे करार ज़रूरु हूंदी त अल्लाह जा अहसान वॾा आहिनि घणा आहिनि ॻणण खां मथे उनजो शुक्रानो थींदो अल्लाह ताला फरमाए थो वलइन शकरतुम लअज़ीदन्नकुम शुक्र कर त वधाए न्याय वइन तउद्दू निअमतल्लाहि ला तुहसूहा अल्लाह फरमाए थो मुंहिंजी हिकु ॿ नेमत कान्हे भले कंप्यूटर खणी आ त बि मां रब जा थोरा एहसान नेमतूं न ॻणे सघंदे हाणे एॾा एहसान जो ॻणे न सघजनि त हाणे क़ुरान शरीफ़ जी हिकिड़ी आयत ॿुधायां थो उन में रब फरमाए थो त मुंहिंजो वॾो एहसान वरी हे थी अला हेॾे ख़्यालु आहे न तव्हांजो आहे बीठल वरी पाण में कचरियूं बि ॾाढा कनि थोरे लाउड थो हले त बि पंहिंजी लॻी पई अथनि हाणे हिकु दफ़ो सलात पढ़ो मदीने जे साईं ते सभु नंढा वॾा बीठल वेठल त उहा आयत पढ़ूं लाउड वारो पढ़े न हे वरी असांजो विसारे आयो थी राग वारनि महफ़िलनि में वञनि त नवां नवां लाउड खणी वञनि मौलूदनि जलसनि ते अचनि त गठल ऐं पुराणा लाउड खणी अचनि अॼु वरी चएसि विसरी वई हाणे अदा काॾे वञूं छा चऊं तव्हांजे सीता जो अल्लाह ताला फरमायो लक़द मन्नल्लाहु मुंहिंजा एहसान त वॾा अथव थोरा मुंहिंजा घणा अथव नेमतूं मुंहिंजूं ॻणण खां वधीक अथव पर अलबत तहक़ीक़ अल्लाह फरमाए थो वॾो एहसान अल्लाह जो मोमिननि जे मथऊं ईमान वारनि जे मथऊं मुसलमाननि जे मथऊं उहो कहिड़ो आहे अल्लाह फरमाए थो इज़बअस फ़ीहिम तहां में तहां ॾे तहां मां मोकिलियुम वॾे शान वारो रसूल पाण ई शान वारा नबी वॾे शान वारा सभु रब जी सभु मखलूक में पहिरियों नंबर पत्थरनि खे चवनि त उन्हनि मां ॾाचूं पैदा थियनि मुर्दनि खे चवनि जेरो थी त जेरा थी पवनि हज़रत मूसा अलैहिस्सलाम लठणे त पत्थर मां 12 चश्मा निकिरनि इहे शान वारा रसूल अल्लाह फरमायो ए मुसलमान उम्मती मुंहिंजे महबूब जा मुंहिंजा बाना मोमिन तोते मां सभ खां वॾो एहसान ओ इहो कयो आहे जो हे शान वारो रसूल मां तोखे ॾिनो आहे वॾी सुभान अल्लाह करणी जाॾो काॾो सुभान अल्लाह कई अथऊं या कुंड में अञा चुप साईं अल्लाह फरमाए त मां एॾो एहसान कयो थमाए शान वारो महबूब ॾिनो थमाए त पोइ इन एहसान ते शुकराना बि त वॾा कबा न हा
इहो मदीने जो साईं आ महबूब जा शान वॾा हिन सभई शान अल्लाह ॾिना अथसि अल्लाह ताला क़ुरान मजीद में पंहिंजो शान फरमायो आ हुवल अव्वलो वल आखिरो वज़्ज़ाहिरो वल बातिन सुभान अल्लाह अग में भी अल्लाह अग में भी अल्लाह हाणे जो हिकिड़ा भुलिजी पवनि था अल्लाह नऊज़ बिल्लाह आहे ई कोन त उन चरे जो इलाज ई कोन्हे उन जो इलाज मोचड़ो आहे या वरी ख़ुदा सम्झाइसि दहरियनि जा इलाज हिकिड़ो दहरियो मुल्हिद इमाम आज़म अबू हनीफ़े साईं सां टकरियो चयई अल्लाह खां अॻ में छा हुयो पढ़ फरमायूंसि दुनिया जे मिसाल सां अंगुगण चयई हिकु ॿ टे चारि पंज छह सत अठ नव ॾह चई चुप कर हाणे पोइते मोट पोइते ॻणी ॾे चयई ॾह नव अठ सत छह पंज चारि टे ॿ हिकु ॿुड़ी चए भाउ ॿुड़ी खां अॻ में बि ॻण न चए ॿुड़ी खां अॻ में कुझु आहे ई कोन चए न ईअं वरी कीअं अरे ॿुड़ी खां अॻ में ॻण न चए साईं हेॾो वॾो पढ़ियल आहे तोखे ख़बर आहे त ॿुड़ी खां अॻ में कुझु कोन्हे चए बेवकूफ़ ॿुड़ी खां अॻ में कुझु कोन्हे बाक़ी अलाह खां अॻ में वरी छा आहे कुझु कोन्हे अलाह पाण वरी चयईसि त भला अल्लाह जो मुंहुं काॾे आहे चयईसि त बेवकूफ़ रब जिस्म खां पाक हथनि खां पाक खाइण खां पाक हाणे जो तोखां को पुछे हवा मूंखे ॾेखार कीअं ॾेखारींदे लॻे त सीता वारनि खे बि थी सिंध वारनि खे पंजाब वारनि खे पाकिस्तान खे सॼे दुनिया खे जबलनि खे बरनि खे समुंडनि खे दरियाहनि खे जिथे वञ त हवा आहे या न आहे चे बाबा अल्लाह जो शान वॾो आहे चे न साईं मां न मञाए अल्लाह जो मुंहुं ॾेखार वॾो हिकिड़ो लैंप खणी आयो अची रखियऊं हीअं जो ॿारियऊं त मथे बि रोशनी पई वञे हेठि बि वञे पई हेॾे होॾे जाॾे काॾे चई हिन जो मुंहुं काॾे आहे जे हाणे चए पियो हेॾे आहे त चई पियो हेॾे रोशनी छो आहे जे चए पियो हिन चइनी पासे आहे चए पियो मथे रोशनी छो आहे पोइ मुंझी पियो चई जाॾे काॾे मुंहुं अथसि पोइ अलाह साईं जो नूरानी मुंहुं कुदरत जो जाॾे काॾे अल्लाह फरमायो मां अव्वल बि आहियां आख़िर बि मां आहियां ज़ाहिर बि मां आहियां लिकल बि मां आहियां हर शइ ॼाणंदो आहियां हाणे हिकिड़ी ख़बर हुजई जंहिं महबूब जे आमद जा रब एहसान असां ते रखिया आहिनि वॾा वॾा उन खे शान बि त वॾा ॾिना अथई न क़ुरान मजीद में रब पाण खे रऊफ़ रहीम सॼो त मदीने जे साईं खे बि सॼे इहा जेका आयत आहे जेका तुंहिंजे आॾो मां पढ़ी आहे इन आयत में तुंहिंजे असांजे आका जो शान बि आहे छो त मदीने जो साईं अव्वल बि आहे त आख़िर बि आहे ज़ाहिर बि आहे त बातिन बि आहे त अलीम बि आहे इन आयत में आका जो शान बि आहे पर ॻाल्हि ॾिसण में बि त अचे न हाँ सम्झण में बि त अचे न दिमाग़ में बि त वेहे न मञण में भी त अचे अल्लामा इकबाल तो फरमाए त निगाहे इश्क मस्ती में निगाहे निगाह सड़बो आहे ॾिसण खे नज़र करे ॾिसण खे ॾिसण जो फ़र्क़ु आहे मदीने जो घोट थो फरमाए जेकॾहिं पंहिंजे अबे खे पंहिंजे अम्मा खे मुहबत वारी नज़र सां ॾिसे कहिड़ी नज़र सां छो त कंहिं महिल माण्हू कावड़ में ॾिसंदो आहे कंहिं महिल ख़ाली पीली ॾिसंदो आहे कंहिं महिल ईअं न
उहो ॾिसण जंहिंमें मुहबत आहे अबे खे ॾिसे थो अम्मा खे ॾिसे थो ख़िदमत बि न कई अथई ज़ोर बि न ॾिना अथई उनजा धड़कनि ते बि कोन कावड़ियो आहे उनजे कावड़ ते बि कावड़िजे नथो पर ईअं ॾिसी चए थो दिलि में थो चए बि दिलि में थो हे मुंहिंजो अबू आहे इन मूंखे पालियो आहे नंढड़ो हूंदोसि खणी सीता घुमाए ईंदो बूट खपे बूट वठी ॾिए कोट खपे कोट वठी ॾिए ईद थिए कपिड़ा वठी ॾिए स्कूल पढ़ाए रोज़ ख़र्चो ॾिए बीमार थिया दवाऊं वठी ॾिए घुमण जहिड़ो न हूंदा आंगुरड़ी खां वठी मूंखे घुमाईंदो अबे जा थोरा आहिनि न सालनि जा साल हे मुंहिंजी अम्मा हे गर्मी हुजे सर्दी हुजे पाण गर्मियुनि में मच्छरनि खे पटनिस त पटनिस मूंखे पका वेठी आहिनि सर्जन में अम्मा खे भले केॾो बि सी थिए मूंखे पेशाब वही वञनि हंधड़ा ख़राबु कयां त बि पंहिंजूं चादरूं वेड़े मूंखे वेहे खीला प्यारे थञूं प्यारे हाणे इहे थोरा यादि करे हीअं अम्मा ॾे ॾिसे थो वेठो अबे ॾे ॾिसे थो वेठो मदीने जा साईं था फरमाइनि त इन निगाह में एॾी बरकत आहे जो तोखे हिकिड़े ॾिसण ते हज जेॾो सवाबु ख़ुदा ॾिए थो वॾी सुभाणे अल्लाह करणी नौजवान सुभाणे अल्लाह कर अबे अम्मा जी ख़बर पई मां कावड़ में ॾंद करटींदो हुते अबे अम्मा ते हीअं त पोइ जे उन्हनि ॾे सुठी नज़र सां ॾिसण में एॾा सवाब आहिनि जे किनी नज़र सां ॾिठी त पोइ क़बर में रखंदई त रुॻो उल्ला ऐं टांडा हूंदई निगाह जी ॻाल्हि पई कयमि चोर हो हिकिड़ो उनखे कंहिं चयो दादा मशहूर वारे साईं जे सूरत में ॾिसी नथा सघूं एॾी चमक आहे एॾी नूरानियत आहे जन ॾिठो हो तन खां पुछजांइ चोर चोर थींदा थी बाबा तो बि अधु राति जो उथनि न कुतनि खां ॾियनि न बंदूकुनि खां ॾियनि न माण्हू खां ॾियनि न पुलिस खां ॾियनि हाली त चोरी करे मेंह डांग सभु कढी वञनि घर मां इन में बि त खपे थो न हा त हा वरी ईअं था चओ पर जाॾे काॾे तुंहिंजे हुस्न जा हुल तालबल वाला फरमाइनि त जाॾे काॾे तुंहिंजे हुस्न जा हुल घणो आहिनि घटि तोखां सभु गुल फुल अड़े दुनिया वारा हुस्न भली औरत जो हुजे भली छोकिरे जो हुजे कहिड़ो बि हुजे उहो हुस्न हिकिड़े ख़ासि मुदत ताईं आहे पर रब जे प्यारनि जा हुस्न हीअं बचपन खां हलिया जवानी में हलिया अलाह वॾी उमिरि थी वई त बि चेहरे में नूर उहो ई इहो हक़ीक़ी हुस्न आहे हिकिड़े ॾींहुं दिलि में चई त जाॾे काॾे ॿुधां थो इन महबूब जूं ॻाल्हियूं मशहूर वारे साईं जूं ॻाल्हियूं वञी ॾिसी त अचां त वाक़ई आया ड्रार था हणनि कूड़ था हणनि हाणे हिन जांच कई चई सुबुह जी निमाज़ खां पोइ मस्जिद में वेठो हूंदो आहे जमायत सां सबक़ ॾींदो आहे तालिबनि खे हाणे हे उतां घरऊं निकितो जॾहिं दरगाह ते पहुतो ॾिठई त मस्जिद में साईं वेठा आहिनि वॾी जमायत वेठी आहे चुप करे अची पासे खां वेठो हीअं जॾहिं वेठो का महल थी मुर्शिद कामिल मशहूर वारे साईं मुंहुं मुबारक खणी हिन ते ॾिठो सची ॻाल्हि थो ॿुधायां चोर हीअं जो ॾिठऊंसि त ॿटको वञी कयईं माण्हुनि सम्झो त अलाए बीमार आहे अंदर जी ख़बर त कंहिंखे कान हुई वठिजांइ हवा हे हुननि अंधारी ॿुधाई पर शुक्र जो अलाह साईं मीलाद जे सदके घटि कई आहे बहरहाल हथ पेर मणियो साईं ॾे वठी आयुसि अदा चोरियूं हलियूं वयूं सभु शइ हली वई फ़क़ीर बणिजी वियो निमाज़ ज़िक्र निगाह तॾहिं चवंदा आहिनि आशिक़ ओ मुर्शिद कामिल का नज़र त कर निगाह इश्क मस्ती में हिकिड़ी निगाह आशिक़नि जी थींदी थी उन में इश्क हूंदो आहे उन में महबूब जे मुहबत जी मस्ती हूंदी आहे अल्लामा इक़बाल रहमतुल्लाह ताला अलैह फरमाए थो भला इते बि हिकिड़ी नज़र जी ॻाल्हि ॿुधायां मदीने जा घोट मके शरीफ़ में वेठा आहिनि अबू जहल लंघियो करीमनि खे ॾिसी बकवास कयईं तो जहिड़ो नऊज़ बिल्लाह ग़लत लफ़्ज़ चई सॼे मके में कोन्हे पाण फरमायूंसि सच थो चई लॻियो हलियो वरी थोड़ी देर गुज़री त मदीने जे साईं जो पहिरियों मुरीद
पहिरियों मुरीद त ख़बर थी न साईं जो कहिड़ो आहे सुभान अल्लाह हज़रत अबू बकर जी पहिरियों मुरीद वॾो वापारी हो वॾो सियाणो हो पंहिंजे कबीले जो मुअज़्ज़िज़ हो उन टाइम में माण्हू इस्लाम क़बूल न पिया कनि मदीने जे साईं फरमायो आहे न बि आहियां त यकदमि कलमो पढ़ी त आहे मर्दन में पहिरियों मुरीद मदीने जो साईं जो हज़रत अबू बकर सॾिबो थी पढ़ी ॾिस जाचे ॾिस हिन हुन जी ॻाल्हि ते न लॻे काज़ी मुफ्ती पहाड़ थी अॻ में पढ़ी ॾिस त पोइ फ़ैसिला कर उहो लंघियो आशिका मदीने जे साईं जो सचो गुलाम आहे पहाड़ फरमायाऊंसि अबू बकर मासां जंहिं बि का कुर्ब जी विख कई थोरा लाहे छॾियामांसि तो मासां अहिड़ियूं विखूं कयूं हिन जो रब उहे एवज़ा ॾींदुई हीअं जो महबूबनि खे ॾिठई ठरी पियो अरज़ थो करे कुर्बान वञाए मको छा थींदो आहे सॼी दुनिया में तो जहिड़ी सुहिणी सूरत कंहिंजी कान्हे पाण फरमायूं सदक़त सच चई निगाहे इश्क मस्ती में सुभान अल्लाह इश्क मस्ती वारियूं निगाहूं पढ़ न वरी ॿी ॻाल्हि थो ॿुधायां रस्ते में हिकिड़ो बीमार पियो अॻे माण्हू पंधु वेंदा हुआ पोइ तो हिकिड़ो फ़क़ीर लंघियो उन ते रहम अची वियुसि उते बि दुआ कई ओ मुंहिंजा रब हिननि मुंहिंजनि अखियुनि जंहिं मुड़ुस खे ॾिठो आहे उन जे सदके हिनखे ख़ुशि कर सुभान अल्लाह को सूर हुयुसि अब दुआ हुई अलाए दवा हुई पढ़ी दुआ पूरी कई सूर ख़त्म थी उथी वेही रही अची हथड़ा चुमियईंसि वॾो अलाह वारो आहे रब जो प्यारो आहे असां अलाह वारनि जा हथ चुमंदा आहियूं हा अलाह वारनि जा हथ उहे चुमंदा जेके अदब वारा हूंदा जेके मोहबत वारा हूंदा जेके न चुमंदा न इहे बंशीला हठीला इन्हनि खे ॾिसंदो ई न कर चई साईं वाह जो अलाह जो प्यारो पर इहा त ॻाल्हि कर त कंहिंखे ॾिठो थी चई हज़रत बा यज़ीद बुस्तामी खे ॾिठो अथनि पंहिंजे वक़्त जा वॾा मां सही हुनजे टिकियल हुअमि दरगाह ते बीमारी मूंखे उतां लॻी आहे मां त ॾाढो हुनखे ॾिठो चए दा तूं कुते ॿिले वारी अख सां ॾिठो हूंदो तूं इश्क वारी निगाह सां इन मुड़ुस खे ॾिसे हा त हेॾा फ़ाइदा पवनी हा अल्लामा साहब चए तो निगाहे इश्क मस्ती में वही अव्वल वही आखिर मदीने जे सोने घोट ने इश्क वारी निगाह सां ॾिसे त अव्वल बि साईं आहे त आख़िर बि साईं आहे वही क़ुरान वही फुरक़ान वही यासीन वही ताहा अव्वल भी त आख़िर भी सोना साईं ने तो सुभान अल्लाह कर त मां ॻोल्हियां मदीने जो सोनो घोट सरकार ज़ाहिर अहिड़ा ज़ाहिर बीहन ज़मीन ते आसमान ते चंड खे इशारा कनि त चंड उते ॿ पासा धार थी बीहनि अहिड़ा ज़ाहिर सिज के चवन सिज पोइते मोट त मुंहिंजो अली निमाज़ अदा पढ़े त लथल सिज वरी मुंडड़ी कढी ॿाहिरि थिए वणनि खे सॾु करे वण डुकंदा अचनि पत्थरनि जे भरिसां लंघे पत्थर काथे ॻाल्हाईंदा आहिनि उहे बि सलातो सलाम पढ़नि जानवर अचनि चरिया मस्त उठ उहे बि अचनि त सजण खे सजदा कनि ऐं एॾो ज़ाहिर जन्नत जे हर शइ ते
नालो मुबारक रब महबूब जो लिखराए छॾियो हूरन जे पेशानी ते गिलमानन जे सीनन ते वणन पनन जन्नत जे ते अल्लाह जे रसूल जो नालो मुबारक ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह लिखियो पियो आहे छा मुंहिंजे आका जो शान आहे अर्श अज़ीम ते बि मुंहिंजे आका जो इस्म त निमाज़ रोज़े हज ज़कात जिहाद कलमे में भी महबूब ते दुरूद नाला सुभान अल्लाह तव्हांजी घटि आहे ये बीठल त ईअं था सम्झनि त असां ते ठीकु ई न आहे हिननि खयो आहे तंहिं करे हे चवनि वरी चवां त सुभान अल्लाह हर मुस्लमान जो ठीकु आहे भला हेड़ी नूरानी महफ़िल में नारा भी लगन ॻाल्हि ॿुधो अहिड़ो नारो हणजाए जो मां इन भगल रोड सां आयो आहियां इहो कहिड़ो रोड सॾिबो आहे इहो बालिशाह वारो तोप बाबा जीअं चौक खां ओर ते लड़ा त रुॻो खॾास हे असांजा लगारी साहिब हेॾो वठी वञो घुमण त कुझु ख़्यालु थियनि त हिनखे ठहिराइनि त सही न एसि ताईं आवाज़ वञे नारे तकबीर नारे तकबीर नारे रिसालत बेन मशहूर वारा सरदार असां सुनियुनि जा नारा घणा आहिनि छो त असां सुनियुनि वटि मदीने जे साईं जी मोहबत बि आहे अदब बि आहे त असांखे शयूं मिलियल बि घणियूं आहिनि न नारे तकबीर ओयो कारे कपिड़ा नारो नथो वणे पैसा पे ॻाल्हाए नारे तकबीर नारे रिसालत नारे तहक़ीक़ ये चार यार वणंदा थी कोन वणंदा नारे गौसिया नारे हैदरी नारे मुर्शिद करीम ये नारा हणंदे न अंदर में पावर ईंदी जज़्बा जाॻंदई जोश जाॻंदी हाणे त अहिड़ा ई त सॼी सीता लुॾे आहे पर हाणे अहिड़ा हयाती जो रोड वारनि बि न ॿुधाऊं माशाअल्लाह अर्ज़ पए कयो मां सरकार जो मदीने जे सोने साईं जो अव्वल भी हिन कीअं अव्वल हिन अव्वल त हज़रत आदम अलैहिस्सलाम नबी अव्वल पर तिरमिज़ी शरीफ जी हदीस आहे बुखारी में हदीस आहे महबूब फरमाइनि था मां उन मल बि नबी हुयुमि सही अहिड़ो आलिम वठी आहे जेको सीता जे चांडियुनि सोलंगियुनि अलाए त केतिरियूं जातियूं आहिनि हिननि खे सुभाणे अल्लाह करणु सेखारे हे सुभाणे अल्लाह में ॾाढा डर आहिनि अब तूं हेॾां छा भला ईअं बीठो आहे असांखे ॾिसे थो त केरु सुभाणे अल्लाह पढ़े थो नथो पढ़े हे चुप करे बीठो आहे फ़क़ीर अलाए त कहिड़े ओटार में आहे हा न त तूं त सभिनी खां वॾो नारो हण मुझे जतन जी ॻाल्हि सो कयां त असांजो जत चिड़ी वेंदो जतन खे निमाज़ सेखारियूं ज़ोरी अड़े जत निमाज़ न पढ़सो दोज़ख च सड़सो भउ खां पिया पढ़नि जन पढ़णी त रब जी मोहबत में आहे हाणे अचे कंहिंखे कान पई हाणे जत निमाज़ थो पढ़ाए पियो ॿिया बीठा आहिनि त हिकिड़ो नओं जत आयो उहो बि भाई दोज़ख च न सड़ूं बाबा बचूं अची निमाज़ में बीठो हाणे अचेसि न भई निमाज़ में ॾिसे पियो ईअं ॾिसे पियो त हुन भर वारे टूटण जो न ॾेख निमाज़ त थोरे ॾिखींदा आहे त हुनजे भरिसां वारी जेको बीठो उन वरी चुस्त निमाज़ त हलींदे बि कोन्हे तूं हलींदा खड़े त हुनजे भर वारे हुनखे चयो वेड़े भाउ ऊकू अकेंदा भई तूं क्यों हलींदा भई हाणे निमाज़ में बीठा आहिनि मथां सम्झे त ॿाहिरि बीठा आहिनि तूं क्यों हलींदा भई त इहा वरी हुनखे ॻाल्हि न वणी जेको बसि तूं बि त हलींदा भई ऐं हलाया त केॾा तूं बि हलींदा भई ईअं तूं बि हलींदा भई त सिफ़ जी सिफ़ चई पोइ हुनखे तूं जूं हलींदा भई तूं क्यों हलींदा भई तूं क्यों हलींदा भई तूं क्यों हलींदा भई त सभिनी जो ॿुधी पेश मां अध में किरत छॾे रड़ कई त चङा था जो मई न ई हलींदा पिया साईं असांजो न ई हलींदा पिया चुप करे बीठो आहे ॾिसे थो त नारा कहिड़ा था अड़नि सुभाणे अल्लाह कहिड़ा था चवनि केरु चए फ़क़ीर खे महबूब फरमाइनि था मां उन महिल बि नबी हुयुसि
समझ में ॻाल्हि वे आई थी नबी त हज़रत आदम अलैहिस्सलाम को नबूअत हली न माण्हू ई हज़रत आदम अलैहिस्सलाम को हलिया हिकिड़ो वरी निकितो हो साइंसदान पोइ साइंसदाननि जूं थ्योरियूं पढ़ंदे न 50 साल 100 साल खां मटाए वरी ॿी कंदा आहिनि पर क़ुरान जी ऐं मदीने जे साईं जी ॻाल्हि हिकु हूंदी आहे उहो चए पियो बांदरनि मां इंसान थियो आहे सरकार फरमाइनि था त न इंसान हज़रत आदम अलैहिस्सलाम खां हलियो असां उहे चवंदासीं मञींदासीं जेको महबूबनि फरमाए पाण फरमायूं त हज़रत आदम अलैहिस्सलाम खे अञा रब ठाहियो ई कोन मिटीअ में जिस्म अञा उते रूह उते मां नबी हुयुसि सुभान अल्लाह अब ऐनक वारा फ़कीर असांजे राशिद जो भाउ आहे न ख़बरदार जो हेॾे ॾिठो थी सुभाणे लाइ टाइम ते वॾी लड़कर सुभाणे लाइ हिन वरी ॿियनि ते पार रखियो न महिल ओ इहे ॿोरा ॾिसे पियो अलाए छा जा आहिनि बोह जा आहिनि छा जा आहिनि इहे खयूं थो वञे अब साईं अवल थिया न थिया हा हाणे वरी ॿी हदीस ॿुधजाए उन में पाण था फरमाइनि मां पैदाइश में तमामु नबियनि खां अव्वल ऐं बुअसत में यानी दुनिया ते नबी थी अचण में सभ खां आख़िर हाणे इन ते वॾी सुभान अल्लाह करे हिकिड़ी ॻाल्हि सम्झबी महबूब फरमाइनि था त मां सभ खां आख़िर नबी मखों पोइ सरकार फरमाइनि था नबी न थींदो न ईंदो पोइ हाणे जेकॾहिं को नबी सॾाए त हा पोइ हिकिड़े कादियानी जो मथो फिरियो उन वरी जो मां नबी आहियां पोइ हुन वरी माण्हुनि चयोसि नबी आहियां त पोइ नबियनि वारियूं ॻाल्हियूं त ॿुधाए न मदीने जो साईं जेको फरमाईंदो सच हूंदो पोइ जेको चवंदो हो उनजे वरी उपतड़ थींदो वरी मरी बि काकूस में वियो पोइ बि माण्हू उनजे कढ आहिनि अहिड़ा असां मुस्लमान आहियूं पर साईं फलाणो बि नबी आहे मूंखे ॾस त मुस्लमानी रही इन्हनि सां रस्तो न रख जेकॾहिं को थिड़ी थाबड़जी वियो आहे त भलो अथसि त आका ॾे मोटी अचे अरस पई कयुमि त मदीने जा सोना साईं पहिरियों छो ख़बर हुजई पाण फरमायूं सभ खां पहिरीं अल्लाह मुंहिंजे नूर खे पंहिंजे नूर मां पैदा कयो इहा वॾी अवल ॻाल्हि आहे हाणे एॾी वॾी अवल ॻाल्हि आहे जेका मदीने जे साईं फरमाई आहे आशिक़नि आमीन कई आहे जन जे मग़ज़ में न थी वेहे ॻाल्हि उन्हनि खे ख़बर अॻु जी आहे कान पोइ वेही अटकल सां न कंदा आहिनि या इनकार कंदा आहिनि या शक शुकूक पैदा कंदा आहिनि पर आशिक़नि जे दिलुनि में पक हूंदी आहे त बेशक अवल तुंहिंजो नूर पैदा रब कयो पाण फरमाइनि था जॾहिं दुनिया डिस्ट्रॉय थींदी जबल रहंदा समुंड ख़तम थींदा यानी क़यामत थींदी वरी नए सिर जहान थींदो सरकार फरमाईंदा पहिरीं पहिरीं मुंहिंजो रोज़ो खुलंदो सभ खां अॻ में मां उथंदुमि अवल वरी फरमाइनि था भले अॻ में केॾा बि नबी आया पर जन्नत में सभ खां पहिरीं सरकार फरमाइनि था मां वेंदुमि तारगो सुभाणे अल्लाह के बाग़ हथ बजो बीठा सुभाणे अल्लाह त कयो न साईं जी ॻाल्हि एॾियूं वॾियूं ॻाल्हियूं वरी फरमाइनि था त जन्नत जो दरवाज़ो खोलण वारो पहिरियों मां पर क़यामत जे ॾींहुं जॾहिं टिचको पैदा थींदो सिज हेठि लही ईंदो दोज़ख साम्हूं ईंदी ज़रे ज़रे जो हिसाब थींदो ॾिसण जो हिसाब ॿुधण जो हिसाब कमाइण जो हिसाब खाइण जो हिसाब इबादत जो हिसाब ज़रे ज़रे जो हिसाब थींदो केरु पूरो न पवंदो रब सां केरु ॻाल्हाए सरकार फरमाईंदा पहिरीं पहिरीं सिफारिश मां कंदुसि ओ इहो डाले वारो बि सुभाणे अल्लाह करे जो मदीने जे साईं जी ॻाल्हि इहे पोयां जेके रोड सां वञनि था इहे बि सुभाणे अल्लाह कंदा वञनि
बाबा सवाब तो उन्हनि खे थींदो न मुफ़्त में ख़ैर मिलियो उन्हनि जलसे में बि न आया त बि मिलियो न अञा छा थी अर्ज़ पए कयो में त पहिरियों सरकार त आख़िर भी सरकार यार हेड़ो रब असांखे महबूब ॾिनो आहे कंहिंखे अहिड़ो नबी न ॾिनो अथई अहिड़ो शान न ॾिनो अथई अञा सुभाणे थो करे केॾो वॾो शान आहे जेका शइ अवल हूंदी आहे त आख़िर कीअं थींदी सुभान अल्लाह जेका आख़िरात अवल कीअं थींदी हे शान त ॾिस साईं जो सुभान अल्लाह हाणे आख़िर ॿुधजांइ अल्लाह फरमायो ख़ातमन नबीयीन क़ुरान शाहिदा तूं आख़िरी नबी आहे त आख़िरी नबी महबूब अल्लाह ताला नबियन ते सहीफ़ा नाज़िल किया ऐं किताब नाज़िल किया ऐं पन्ना नाज़िल किया पंफलेट नाज़िल किया पर मदीने जे साईं खे फरमायईं तो ते जेको किताब नाज़िल किया तो इहो मुंहिंजो आख़िरी किताब आहे क़ुरान तोखे थो ॾियां ओयो रूमाल वारो पोइते थो ॾिसे सुभाणे ला कयईं अलाए कोन कयईं पर इहा सुभाणे ला कहिड़ी जो ॾिसे पते सुभाणे ला करे त असांजे दिलि खे लॻंदी सुभान अल्लाह सुभान अल्लाह यानी आखिरी किताब कुरान मजीद महबूब तोखे थो ॾियां आखिर वारो शान अल्लाह फरमायो महबूब क़यामत ताईं तो वारो दीन इस्लाम जेको तोखे ॾिनो अथमि हाणे इहो क़यामत ताईं इहो दीन आहे हाणे जेकॾहिं को ॿियो दीन खणी ईंदो त पादर ई पादर खाईंदो कुझु बि क़बूल न पवंदुसि आख़िरी दीन बि मदीने जे साईं जो महबूब जो किताब आख़िरी महबूब जी नबूवत आख़िरी महबूब जो दीन आख़िरी मुंहिंजा सुहिणा साईं जी रिसालत बि आख़िरी सुभान अल्लाह हाणे न को किताब ईंदो न को दीन ईंदो न को नबी ईंदो तॾहिं साईं अहमद रज़ा ॿुधा थी बरेलवी उन ते असांखे तानो ॾींदा आहिनि उहो वॾो मदीने जे साईं जो आशिक़ आहे उनजो तफ़सीर पढ़ी ॾिस उनजा बैत पढ़ी ॾिस असां शेर बैत ठाहियूं दुनिया जे यारनि ते ठाहियूं बादशाहनि ते ठाहियूं हुन जेके बैत ठाहिया आहिनि सभु मदीने जे साईं ते ठाहिया ऐं अहिड़ा ठाहिया अथई जो माण्हुनि खे ॾंदे आङिरियूं ॾेई छॾियूं साईं अहमद रज़ा साईं पोइ असां उन सां मोहबत कंदा आहियूं जीअं हाणे तव्हां मोहबत कंदा आहियो घणा दरगाह मशहूर शरीफ़ सां पोइ साड़ सड़ा चवंदा आहिनि हे बरेली आहिनि आहियूं साईं जे आशिक़नि सां गॾु आहियूं त आहियूं न आहियूं मुस्लमान आहियूं महबूब जा उम्मती हाणे उहो साईं जे इन शान खे ज़ाहिर थो करे त केतिरा नबी आया मोटी विया पर मदीने जे साईं जी नबूवत हले थी न चए थो क्या ख़बर कितने तारे खिले छुप गए सितारा नबी क्या खबर कितने तारे खिले छुप गए पर न डूबे न डूबा हमारा नबी सबसे आला वयोला हमारा नबी सबसे बाला वाला हमारा नबी सच तो चए ना हाँ अल्लाह ताला फरमायो मुंहिंजा महबूब तोखे ख़ातमन नबीयीन तो बनाया पढ़ फरमायो मिशकात शरीफ जी हदीस त माखऊं पो केर बि नबी नहीं तो ज़ाहिर बि साईं अवल बि साईं आख़िर बि साईं मुंहिंजा सुहिणा कंहिं नबी जी हाणे ज़रूरत बि कान्हे कंहिं शरीयत जी ज़रूरत बि कान्हे हाणे रिसालत हलंदी त महबूब जी हलंदी नबूवत हलंदी महबूब जी हलंदी निज़ाब हलंदो मदीने जे साईं जो हलंदो शरीयत हलंदी महबूब जी हलंदी ओ मुंहिंजा मिठा जेकॾहिं उम्मत हलंदी त मदीने जे साईं जी हलंदी
अलीम भी महबूब अलीम भी हाणे मांखे दस अल्लाह फरमायो मां तहां ते एडो एहसान कयो आ वडो एहसान कयो आ अजीम शान वारो रसूल अता फरमायो आ हाणे बे हंद रब तो फरमाए महबूब इन्हनि खे सेखार इन्हनि खे फरमाए त अल्लाह जो फज़ल थिएव रब जी रहमत मिलेव त ख़ुशियूं कंदा कयो छा कंदा कयो हे शादियुनि ते चरिया थी पवंदा पोइ या ख़बर कान्हे त अॻिते हली या नुंहुं अलाए कहिड़ी थींदी अलाए मुड़ुस खे मुड़ुस जा जूड़ा पटींदी अलाए ससु जा जूड़ा पटींदी अलाए घर में जहिड़ा कंदी पर अलाह करे भलियूं निकिरनि उहे बि त मुड़ुस बि भला निकिरनि हिक ॿिए सां ख़ुशि हुजनि पर इहे अक्सर कम मां उते ॾिठा आहिनि जिते दोल खे वठी ईंदा आहिनि उहो जीअं ढऊं ढऊं कंदो ईंदो त तीअं बरकत खे कढंदो वेंदो घर में वरी अञा हिननि जो ढव न थींदो त राॻींदड़ बि वठी ईंदा टणऊं 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 वरी साईं के शराब पीअंदा के फायरिंगूं कंदा कई हिननि में फायरिंगुनि में मरी विया ख़ुशी ख़ुशी जी जाइ ते पिटींदा विया पोइ इहो सॼो कमु तॾहिं थियो आहे जॾहिं महबूब जे हुकुम खे पुठी दौल जी मनो आहे शादी में न कंदो कर किनो ज़रूरु चई शादी में शादी ते ख़ुशियूं करें त रब पुट ॾिनो आहे ख़ुशी ॾिनी अथई ऐं मदीने जे साईं जे आमद ते ख़ुशी छो न थिए अल्लाह फरमायो रब जे रहमत ते ख़ुशी कंदो कर अल्लाह जे फज़ल ते ख़ुशी कंदो कर क़ुरान शाहिद आहे अल्लाह जो फज़ल मदीने जो साईं सभ खां वॾो फज़ल आहे त रब जी वॾी रहमत मदीने जो साईं आहे असां उन ते ख़ुशियूं कंदा आहियूं ख़ुशीअ जा इज़हार कंदा आहियूं अल्लाह जा शुक्राना ॻाईंदा आहियूं उन महफ़िल खे मीलाद जी महफ़िल जो नालो ॾींदा आहियूं माना हे अॼु ख़ुशी शुक्रानो उन रब जे एहसान ते आहे यानी मदीने जे साईं जी आमद ते आहे पोइ महबूब जा शान नातूं मौलूदूं इहे पढ़ंदा आहियूं न सरकार जो चाचो आहे अबू लहब नालो अथसि इस्लाम ते न आयो हो 12 रबियल अव्वल सूमर जो ॾींहुं हा सुबुह जो टाइम आहे ऐं जॾहिं महबूब जी विलादत मुबारक थी आहे दुनिया में आमद मुबारक थी आहे उन जी बानी उहा वई आहे डुकंदी उनखे ख़ुशख़बरी थी ॿुधाए चाचो आहे साईं जो वालिद माजिद अॻ में वफ़ात फरमाए विया आहिनि हाणे उहा डुकंदी अची ख़ुशख़बरी थी ॾिएसि अहिड़ो तोखे रब भाइटियो ॾिनो आहे ओ ॼण सिज चंड में उन जाॾो असांखे लॻी था लॻनि हा सही हुस्न पधरो न ख़ुशि थियो उन टाइम में हर टाइम में ख़ुशी जा हिकिड़ा तरीक़ा आहिनि उन टाइम में ख़ुशीअ जो तरीक़ो हूंदो हो वॾो ऐं वॾा माण्हू कंदा हुआ त को बानो पैसनि ते वठी आज़ादु कंदा हुआ त रब तुंहिंजे शुक्राने में हे बानी या बानो मां हेॾा पैसा भरे आज़ादु कया उन जॾहिं इहा ॻाल्हि ॿुधी भाइटियो मूंखे ॼायो आहे हीअं आंगुर जे इशारे सां चईंसि अहिड़ी ॻाल्हि ॿुधाई थी ख़ुशी जी वञ सुवेबत नालो तोखे आज़ादु कई ख़ुशी कई 40 सालनि खां पोइ जॾहिं महबूब फरमायो त मां अल्लाह जो नबी आहियां त हिन न मञ हिन पथर आहियां अल्लाह फरमायो अबू लहब मुंहिंजे महबूब ने पथर उछला अथई साड़ींदो मां ज़रूरु हाणे बदर वारी जंग खां पोइ मरी वियो अहिड़ी हिकिड़ी बीमारी निकितसि जो केर बि मिट माइट पूरे सन पियो टकरूं हूंदा उन टाइम में उन्हनि खे ॾिनऊं पैसा वठी उहो जबल जी हिकिड़ी कुंड में उछले आयसि खॾ में साल खां पोइ हज़रत अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हु भाउ अथसि सरकार जा चाचा आहिनि उहे ख़्वाब में ॾिसनि था त अबू लहब बीठो आहे किने हाल में आहे सड़ियल हाल में आहे बुखारी शरीफ़ जी हदीस आहे पाण पुछनि था अबू लहब तूं जो मरी वएं त छा ॾिठुई चए जीअं माॻे खॾ में उछलियऊं खॾ काथे ई बाहि हुई बाहि सड़ा थो पर सूमर जे ॾींहुं उन बाहि खे घटि कयो थो वञे
सुभान अल्लाह ऐं हिन आंगुर मां खीर जो टुकड़ो निकिरंदो आहे 8 ॾींहं मरंदो आहियां पियो उहो मूंखे प्यारियो वेंदो आहे पोइ मां चयो हे महिरबानी छो थी थिए खीर ॾिनो थो वञे अज़ाब घटायो थो वञे सूमर ॾींहुं आख़िरकार कहिड़ो मां कमु कयो आहे मां त नबीअ खे न सुञातो नूर खे न सुञातो मूंखे ॿुधायो वियो पानी आज़ादु कई हुई न असांजे महबूब जे आमद जे ख़ुशी में पोइ तो त कई भाइटे जे ख़ुशी में पर उहो असांजो महबूब आहे न इहो एवज़ो ॾींदासीं क़यामत ताईं सूमर ईंदो अज़ाब घटि कबो थो थिए खीर जो टुकड़ो प्यारबो हाणे मूंखे ॿुधाए त जेकॾहिं कुफर वारे सां एॾी महिरबानी थिए महबूब जे आमद जे ख़ुशी जी त कलमे वारे सां केॾी थी वरी सुभाणे लॻे अवेश में वरी सुभाणे बाबा सिधी ॻाल्हि आहे न को अंदरि इबहाम त कोन्हे न जेकॾहिं काफ़र सां मदीने जे साईं जे आमद ते हिकिड़ी ख़ुशी थो करे नंढड़ी त पोइ जेको कलमे पढ़ण वारो आहे उहो जो अहिड़ा सिंगार थो करे अहिड़ा शामियाना थो हणे मौलूद थो पढ़ाए रब जा शुक्राना थो ॻाए मदीने जे साईं जे ख़ुशी जो इज़हार थो करे इन जे सवाब खे को पुॼंदो ई कोन सुभान अल्लाह मुबारक हुजे फ़क़ीर खे सुभान अल्लाह अल्लाह ताला सुहिणो कमु नसीब करे हिननि कमनि जा एवज़ा मिलंदा हिन क़यामत में सुभान अल्लाह हे त न घुरंदो कर हिते आहिनि बि कोन हे एवज़ा मिलंदा क़यामत में सुभान अल्लाह दुनिया जो जहान आरज़ी आहे अमीर हुजे ग़रीब हुजे सुखियो हुजे ॾुखियो हुजे नेठि तां लॾींदो पोइ अॻिते वारे जहान में मोमिन जे लाइ मज़ो आहे उनखे इहे मिलंदा आहिनि हा सुभान अल्लाह अलाह कंदो इहे एवज़ा मिलंदा तव्हां बि आया आहियो तव्हांखे बि मिलंदा बाक़ी हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरु कंदा कयो त हिकिड़ो मिसाल थो ॿुधायांव हज़रत इमाम अहमद बिन हंबल पंहिंजे दौर जी वॾी हस्ती थी गुज़री आहे उन्हनि जे दौर में हिकिड़े माण्हू जी दाह ॾिनऊं सही फिलाणो चोरी बि कंदो आहे धड़ा बि हणंदो आहे अॻे चोरी धड़ा लिकी कबा पोइ पाण हिकिड़े ॾींहुं उहो मिलियुसि ॾिठो त निमाज़ थो पढ़े ॾाढी हैरत लॻनि हुनखे फरमायो आहे भाउ चोरियूं बि करें फुर बि करें वरी निमाज़ बि पढ़े इहा निमाज़ कहिड़ी क़बूल पवंदे ॾिसी चई साईं तूं त भलारो आहे असां गुनहगार आहियूं पर ॻाल्हि इहा आहे त सभु दर पंहिंजे रब ॾे बंदि करे छॾिया अथई इहो हिकिड़ो दर त खोलिया न इहो हिकिड़ो दर खोले रखियो त मां निमाज़ जो निमाज़ 5 ई वक़्तु पढ़ंदो आहियां ॿिया सभु दर बंदि करे छॾिया अथई इहो मां बंदि न कंदुसि क़बूल करे न करे मां इहो दर खोलियो अथव साईं 2-3 सालनि खां पोइ पाण हज ते विया ॾिसनि त काबतुल्ला शरीफ़ खे चिंबड़ियो हिकिड़ो माण्हू रोए थो ओ मुंहिंजा रब तो बि हक़म मालिक तो बि हक़म मालिक तो बि हक़म राज़ी थी मांसां अहिड़ी दुआ पियो घुरे ॿुधण वारनि खां ॻोढ़ा पिया ॻणनि पाण फरमायूं त रब जे हिन आशिक़ खे त ॾिसां केॾी त महबत सां दुआ थो घुरे हीअं करे काबतुल्ला चिंबड़े में मुंहं ॾिसे ॾिसे थो उहो चोर उनखे चई ख़ुदा जा बाना ॾे त हवाल हिनखे चई साईं ॻाल्हि कयां तोखे मां चवंदो हुउमि त रब ॾे हिकिड़ो दर खोले रखां अहिड़ो कमु कयईं जो मुंहिंजे दिलि खे आस्ते आस्ते चोरियुनि खां नफ़रत हाणे काबे में रहंदो आहियां सॼो ॾींहुं परचाईंदो आहियां तव्हां बि निमाज़ खे न छॾियो इहो हिकिड़ो दर खोले छॾेसि पोइ दर हिकिड़ो तुंहिंजो खोलणु कमु त वरी रहमत जा सभई दर रब जो खोलणु कमु हाणे एतिरे चवण खां पोइ दुआ घुरो 3 परी निमाज़ बि हिते ई पढ़ो साईं बि असांजा वेठा आहिनि हिकदमि ओ हे इनक पायूं लिका वेठा आहिनि माण्हुनि जे विच में अलाह हा हिकिड़ो मिंट कुल वाला शरीफ़ पढ़ो त साईं अल्लामा मुफ़्ती हज़रत कादर बख़्श रहमतुल्लाह ताला अलैहि जन जो उर्स मुबारक बि आहे उन्हनि खे बि ख़त्मु ॾींदासीं अल्लाह सल्ली अला सय्यदना मालिक करीम फ़कीर परवेज़ अहमद जो शुक्रानो क़बूल फरमाए सोणी जमात जो अचणु क़बूल फरमाए ॾाढा ख़ुशि आहियूं तुंहिंजे एहसान ते जो तो पंहिंजो महबूब
नबियनि जो सरदार हज़रत हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे रसूल बणाए ॾिनो आहे। उन शुक्राने में अॼु हे महफ़िल रखी अथसीं, इहा बि क़बूल पए, दाणो कड़ो बि क़बूल पए। इन महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बरकत सां, पंहिंजे रहमतुनि सां कर मुकर बीमारियूं छॾे वञनि, कर्ज़ मर्ज़ दूर थियनि, परेशानियूं दूर थियनि, महांगाई दूर थिए, बेहयाई दूर थिए, दरिया में पाणी घटि आहे उहो बि वधे, ॿनियूं ॿारहं बाग बुस्तान आबाद थियनि ऐं कर्ज़ड़ा हेओ तकलीफ़ूं दूर थियनि, ज़बानूं सुठड़ियूं थियनि ॻाल्हाइण में, ज़िक्र कनि, दुरूद पढ़नि, गारियूं गंद गिलाऊं न कनि, हिक ॿिए सां कुर्ब प्यार कलमे पढ़ण वारनि जो वधे, घरनि में ख़ैर हुजे, बे औलादनि खे औलाद मिले ऐं जन खे आहे सा बख़्शिजी मिले, हर कंहिंजी दुआ क़बूल पए। अॼु जेके कुल शरीफ़ पढ़ियासीं इहे महबूबनि करीमनि जे हुज़ूर में महबूब जी आल मुबारक, महबूब जा असहाब सॻोरा, ताबईन तबो ताबईन, सभु वली सॻोरा मदीने जे साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मददा ऐं मुर्शिद करीम मुर्शिदनि जो सलसिलो, उस्तादनि जो सलसिलो, साईं पाठशरी वारा, साईं सोने जतोशरी वारा, सभु आलुल्लाह आलम बुज़ुर्ग हाज़ुर जमात जा वॾड़ा सभिनी जा ख़ासि तोहफ़ो जेके बि हिते फ़क़ीर वेठा आहिनि उन्हनि जो को अबो आहे, को अधो आहे, को भाउ आहे, केर बि आहे, घर में को वियो आहे उनखे बि, पर ख़ासि तोहफ़ो साईं अल्लामा क़ादिर बख़्श रहमतुल्लाह ताला आहे। दर्जात बुलंद कजांसि, सॼी हयाती तुंहिंजा तुंहिंजे महबूब जा शान ॻायई, वेही मस्जिद में दर्स क़ुरान जा ॾिनई, मुंहिंजा मालिक उन जा एवज़ा अता फ़रमाइजांसि। असां सभिनी ते रहमतूं रब्बना आतिना फ़िद दुनिया हसनतन व फ़िल आख़िरति हसनतन व क़िना अज़ाबन्नार। सल्ली अला सय्यिदिना। आज़ान ने धन्यवाद पढ़ो।